मोहम्मद अली शहर जेको आयो मिर्शा खां सलाम पेश करियां थी मोहम्मद अली शहर के जेको एतिरो पंधु हुन कयो ऐं अॼु गगर ताईं उहो आयो ऐं इन में इन शइ जी ज़रूरत यकीनन महसूस थी पे 28 29 ॿ ॾींहं हलिया पे फेसबुक ते त घणाई माण्हू घणो कुझु लिखनि था घणेई माना ॻाल्हियूं थियनि थियूं पर मैदान ते अचणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त सभु शयुनि खे ग्राउंड रियलिटीज़ खे ॾिसंदे कंदे असां हाजी साहब ते हींअर जेको उन्हनि 28 जो ऐलान कयो पहिरीं 22 जो कयो वरी 28 जो कयो आहे त असां पहिरीं उन्हनि खां पुछी पक कई 28 ते थींदो हाजी साहब चयो हा एनी हाउ थींदो उन खां पोइ इहो ई थियो त भई इहो तव्हां जेसि ताईं असांखे हक़ न ॾियारींदा तव्हां न ॾींदा छो असां 7 जून ते नांग जा दंगियल आहियूं असां नोड़ी खां भेजूं पिया असांखे वॾो ख़ौफ़ इहो ई आहे त ईअं न 7 जून वांगुरु असांखे सदाए असां सां मुराद आहे अनीता खान मतलब त सिंध जा जेके 2001 खां जेके उस्ताद आहिनि उहे सभु उन्हनि जी हिकिड़ी आवाज़ आहे त उहे इहे ई पिया चवनि था की 7 जून ते बि असां सां ईअं ई थियो असां एतमाद कयो असीं वियासीं ऐं हाणे कीअं इन जी कहिड़ी गारंटी आहे त असीं 28 डिसंबर ते वञूं ऐं असांजा मसइला हल थी वञनि त एतमाद त करणो ई पवंदो इन खां अलावा असां वटि ॿियो को चारो कोन्हे नौजवाननि जी इहा हालत आहे जो मोहम्मद अली शहर अकेले पियो हले अनीता खान हुन सां गॾु अगरि हले पई त टियों माण्हू नथो नज़र अचे असांखे नौजवाननि जी इहा हालत जो निकिरण खां लवाइनि पिया या इहो पिया चवनि तव्हां प्रेस कयो पहुचो पोइ असीं ईंदासीं ठीकु आहे तव्हां हुते ईंदा न हाणे 28 ते अचिजो ठीकु आहे असीं ॾिसूं था केतिरा नौजवान उस्ताद निकिरनि था ऐं मूंखे यकीन आहे त नौजवान उस्ताद सभिनी खां ज़्यादा पीरियल आहिनि हिन में ऐं सभिनी खां घणा मसइला असांजा ई आहिनि अपग्रेडेशन प्रमोशन इनिशियल डेट खां रेगुलर इहे सभु मसइला असांजा आहिनि हाजी साहब पंहिंजे कम लाइ कोन पियो निकिरे हाजी साहब असांजे लाइ पियो निकिरे जॾहिं चार्टर ऑफ डिमांड सेम आहे त पोइ डेट सेम थियण या न थियण में को फ़र्क़ु नथो पवे कुझु माण्हुनि जी ज़िद 29 रखो 28 छो त भई 29 छो 28 छो न त इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते लचक ॾेखारे सघिजे थी असां हाजी साहब ते जीअं मोहम्मद अली शहर चयो त असां ट्रस्ट कयो आहे ऐं मूं हाजी साहब खे वाज़े चयो त असांजी आख़िरी उमेद तव्हां आहियो असां बिल्कुलु मर्कज़ी क़यादत मां मायूस थी चुका आहियूं जेके सोकाल्ड असांजा जेके भॻवान आहिनि असां उन्हनि मां मायूस आहियूं बिल्कुलु क्लियर ॻाल्हि आहे हाजी साहब इहो इनिशिएटिव वरितो आहे त असां 28 ते कयूं था ऐं असां तव्हांखे हक़ ॾियारियूं था असीं तव्हांजे पोयां आहियूं असां तव्हांजो साथ ॾियण लाइ तयारु आहियूं रुगो उस्ताद बि हक़ मिले असां कंहिं क़िस्म जी न धड़ाबंदी था चाहियूं तव्हां 29 ते मीटिंग में वञणु चाहियो असांजी अखियूं थधियूं न असां इदारनि खे था नुक़सानु ॾियणु चाहियूं न असां तंज़ीम खे था नुक़सानु ॾियणु चाहियूं तव्हां पंहिंजो तंज़ीमी कारवार बि हलायो भले तंज़ीम खे मज़बूत करियो तव्हां इदारनि में वञो पर असांखे त हक़ ॾियारियो इन्हनि इदारनि में वेहण खां पोइ बि असांखे हक़ न मिले त पोइ कहिड़ो फ़ाइदो आहे तव्हांजी तंज़ीम मज़बूत थियण खां पोइ बि अगरि अनीता खान डे बस का रेगुलर नथी थिए त अहिड़ी तंज़ीम मुंहिंजे कहिड़े कम जी आहे या अहिड़ी मज़बूती मुंहिंजे कहिड़े कम जी आहे उस्ताद खे हिन वक़्तु कमु खपे केरु बि कराए XYZ केरु बि कराए हाजी साहब त कॾहिं इहा दावा कोन कई आहे त आऊं थो लीडर थियां अचो मुंहिंजे पोयां हाजी साहब त हमेशह ई चयो कारकुन अचो पाण अची लीड कयो पाण अची हुनखे संभालियो त इहा शइ इन्हनि जी हिकिड़ी पॉज़िटिव नज़र अचे थी त हाजी साहब चए थो त भई आऊं वेठो आहियां तव्हां अचो पाण पंहिंजो जेको आहे हक़ जे लाइ निकिरो त तव्हां नौजवान बि निकिरो ट्रस्ट करे ॾिसो हिन हिकिड़े दफ़ा पाण 7 जून ते एतमाद कयो हो धोखो खाधोसीं हाणे 28 डिसंबर ते एतमाद करे ॾिसो तव्हां इंशाअल्लाह जेको मुंहिंजे अंदरां हिकिड़ो दिलि जी ॻाल्हि अगरि ॿुधायां त मूंखे लॻे पियो त असांखे कुझु न कुझु हासिल थींदो इंशाअल्लाह मूंखे माना हिकिड़ो अंदरूनी हिकिड़ो इंसान खे सिक्स सेंस चवंदो आहे न त असांखे इंशाअल्लाह इन में को न को लाभ मिलण वारो आहे त इन में बहितरी जी उमेद आहे ऐं बिल्कुलु हाजी साहब खे इहा ई अपील आहे त ख़ुदारा ही असांजी आख़िरी उमेद अथव इन खां पोइ जेको आहे न उस्ताद सफ़ा मायूस थी वेंदो बिल्कुलु उस्ताद हाणे बिल्कुलु मायूसी जे दाने ते सभु उन्हनि खे जेको आहे नुक़सानु पुॼाए चुका आहिनि हाणे तव्हां आख़िरी उमेद आहियो ऐं इहा तव्हांखे इहा फुरदोर इहा ई अपील कंदसि सिंध जे सभिनी उस्तादनि जी तरफ़ां त महिरबानी करे असांजी उमेदुनि ते पूरा कयो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अॼु इंतिहाई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजो साईं मोहम्मद अली शहर जेको भिक्षा जी नगरीअ खां पंहिंजो मार्च पैदल करे जॾहिं अॼु दाबेली में पहुतो त जनरल सेक्रेटरी साईं नादिर महमूद गढ़ा टाउन साईं जावेद इक़बाल महमूद सदर पटेल जमशेद टाउन जॾहिं मूंखे चयो साईं अॼु साईं जे हलणो आहे त मां चयो बिल्कुलु साईं सां अची मिलियासीं जंहिं महिल साईं जा पेर ॾिठासीं त यकीन करियो त मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया
छो त सफ़र एतिरो तवील करे अचे इंसान ऐं हिकिड़ो उस्ताद काज़ जे लाइ ऐं उस्ताद काज़ जे मक़सदनि जे लाइ पंहिंजी ज़ात जे लाइ न पोइ उन में तमामु घणी जेका आहे सा मां उनखे जस थो ॾियां जेको उतां खां सफ़र करे हिते पहुतो अञा साईं जी मंज़िल अॻिते हुई पर साईं कराची जे हदूद में पहुची चुको असां साईं खे तमामु घणो जेको आहे सो इसरार कयोसीं त साईं तव्हांजो बि मिशन हिकिड़ो ई आहे असांजे रहबर साईं हाजी शबीर मोहम्मद सठियो जो बि हिकिड़ो ई मिशन आहे त उस्ताद काज़ जे लाइ जेको आहे सो असां जेको अलम खणी निकिता आहियूं त उनखे जेको आहे सो पार कयूं सो असांजी गुज़ारिश इहा ई आहे त तव्हां पंहिंजे 29 तारीख़ वारे खे मोखर करे तव्हां 28 तारीख़ वारे में अचो असां तव्हां सां गॾु आहियूं इनशाला मरण घड़ीअ ताईं तव्हां सां गॾु हूंदासीं असांखे पंहिंजे क़ाइद हाजी शबीर मोहम्मद सठियो ते एतिरो नाज़ आहे जंहिंजी का इंतिहा न आहे हुन जॾहिं बि अलम खयो आहे त हुन अलम खे हमेशह ऊचो रखियो आहे उहो कॾहिं अलम झुकियो न आहे इंशाअल्लाह ताला साईं जन जी काविशुनि कोशिशुनि सां जीअं अॻु में तमामु टीचर्स खे अनकंडीशनल सोरो टाइम स्केल मिलियो हुयो हिन वक़्तु जेके असांजा चार्टर ऑफ डिमांड आहिनि इंशाअल्लाह ताला साईं हाजी शबीर मोहम्मद सठिये जी अॻुवाणीअ में साईं मोहम्मद अली शर वारनि जे ताक़त सां सपोर्ट सां ऐं असांजा जेके बि सिंध जा जेके बि उस्ताद आहिनि असांजा रहबर आहिनि इंशाअल्लाह ताला 28 तारीख़ ते गॾिजी करे असां पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो करे पंहिंजे हुकूमत खां वठंदासीं ऐं साईं मोहम्मद अली शर जेको अॼु असांखे इज़त मान ॾिनो आहे साईं जा असीं बेहद शुक्रगुज़ार आहियूं जो मां साईं खे कॉल कई मुंहिंजो सर तव्हां अचो साईं मुंहिंजी हिकिड़ी कॉल ते डॉक्टर मोहम्मद ख़ान खां आयो जेको हिन वक़्तु असां दाबे जी प्रेस क्लब ते वेठा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असां सभु उस्ताद गॾु आहियूं असां में काई धड़ाबंदी कोन्हे असांजी ताक़त हिकु आहे ऐं जॾहिं असां पंहिंजी ताक़त सभई गॾु थींदासीं त इंशाअल्लाह असां पंहिंजा मुतालबा बि मंज़ूरु कराईंदासीं मां ॿीहर साईं मोहम्मद अली जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे मान ॾिनो इज़त ॾिनी साईं शबीर मोहम्मद खे मान ॾिनो इज़त ॾिनो साईं जो मां थोराईंदो आहियां वरी साईं मोहम्मद जा अमृता जा बहादुर जी यानी साईं सलेमान जा साईं रेफेरी जा मुंहिंजो भाउ कमर रज़ा ज़ैदी शाबोस हुजे साईं भाउ जावेद आहे ऐं साईं नादिल मेमण मुंहिंजो ताई प्यारो भाउ ऐं आपा जो बहितरीन साथी मुलाक़ात करी प्रेस क्लब धाबी जे दोस्तनि जो सभु जो इंतिहाई मशहूरु हुया तव्हां असांखे इज़त ॾिनी असांजी ख़िदमत कई असांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं इंशाअल्लाह असां सिंध जा उस्ताद हिकु आहियूं इंशाअल्लाह सिंध जा उस्ताद हिकु रहंदासीं असांजी तंज़ीम हिकु आहे का बि धड़ाबंदी कान्हे न को धड़ाबंदी जे हक़ में आहियूं अचो सभु गॾिजी 28 तारीख़ ते हिकु आवाज़ बणिजी केरु बि क़यादत न करे असां उनजा सिपाही बणिजी उन सां गॾु हूंदासीं जेसीं असांजा मसइला हल न थींदा तेसीं कराची प्रेस क्लब कोन सघिबो तव्हांजी महिरबानी जे उस्ताद